चइबो त सब मुझे खिलाफ आयो। यह भी खबर पहुंची वही। मुझे गरीब भाइरो तवा मुझी न पर मुझे बाबा वडे लायक खान जी वलज रखी आ। गाल है मिल्कियत ऐं उन जो वारिस मां भी आया, पर सूरह निसा के मुताबिक मिल्कियत ऐं ज़मीन में न्याणी जो हिस्सो भी थींदो आहे। ऐं मां पंहिंजे हिस्से जी मिल्कियत ऐं ज़मीन पंहिंजी भेण मेहरू जे नाले थो कयां ऐं तव्हां सभु राज वारो उन ॻाल्हि जा शाहिद आहियो। पर मां पंहिंजो हिस्सो जरूर वठंदुसि। मां भी हक़दार आहियां। मिल्कियत त छा पर इन ज़मीन मां तोखे हिकु कच्चो भीतर भी न मिलंदो ऐं न ई बाबा जी मिल्कियत में ॿियो कुछ तोखे मिलंदो। अॼु मां हिन ॻोठ वारनि जे अॻियां इहो वचन थी कयां। तू सुठो नथी करी मेहरू। बस अदा घणी थी। आईंदा जेकॾहिं तव्हां मिल्कियत जी ॻाल्हि कई त पोइ मां विसारे वेंदुसि त लुलाई खान जो पुटु आहीं मुंहिंजो भाउ। लतुनि निड़ीअ ते रखंदोसि तो पंहिंजी ज़ाल जे चवण ते मुंहिंजी भेण खे केॾा टॉर्चर ॾिना आहिनि। हाणे हज़ारे टॉर्चर तोखे मां ॾींदुमि, छो त तूं न भेण जो थी सघे न मुंहिंजो। तूं हिकु अयाश परस्त इंसान आहीं। बकवास बंद कर नाज़र। बकवास तू बंद कर। शट अप। न त मां कराईंदोसि इन सॼनि ॻोठ वारनि खां हिसाब किताब। नन सां त जेको सब मां कंदुसि हिते हिन ई मैदान ते। असां उहे हथ ई कराइनि खां कटे छॾींदासीं। जेकी खॼंदा तो कोईरो त ॾिठो आहे सालार, पर ओथर कोन ॾिठो थे। जेकी रत सां भरजी मलीर खां खीर थर तरफ़ रवाना थींदा आहिनि। असां उनखे छा सम्झूं? ईंझर जो किनारो या रनीकोट जो राणो, मोहन जे दड़े जो तातलो या थर जो वाचूड़ो। नाव आहे परू ऐं सुल्तान। पुट आहियूं इन ॻोठ जा ऐं हारी आहियूं साइण मेहरू ऐं नादर खान जा। ॿुधुई या अञा वधीक पार पता ॿुधायूं? हाँ अच गोर अच वरियाम। रईस नादिर खान, 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 सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।